अस्सलाम वालेकुम नाज़रीन। DRD अलर्ट में सतार सरोही इंटरव्यू सीरीज़ सां गॾु हाज़िर आहे। अॼु असां कुझु लतीफ़ियात जे हवाले सां कुझु अहम ॻाल्हियूं कंदासीं ऐं इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त लतीफ़ी फ़िक्र में कहिड़ियूं ॻाल्हियूं समायल आहिनि। फ़र्ज़ु कयो इंटरव्यू कमेटी जे रूम में तव्हां मौजूदु आहियो, तव्हां खां सवाल जवाबनि जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ो एक्सपर्ट तव्हां खां पुछे थो त बाबा शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह सुईअ जो ज़िक्र कहिड़े अंदाज़ सां पंहिंजी शाइरीअ में कयो आहे। हिकिड़ो अहम सवाल आहे, पंहिंजी जाइ ते पुछंदा पिया आहिनि। तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं चयो आहे त पाछाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, पाछाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण, ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। हाणे इहो शेर तव्हां चवंदो, उन खां पोइ तव्हां खां इहो इम्कान आहे त तव्हांखे पुछनि त बाबा लतीफ़ साईं हिन शेर खे में चयो छा आहे, हिनखे थोरो एक्सप्लेन त करे ॿुधायो। तव्हां चवंदो साईं लतीफ़ साईं चयो आहे त जेका सुई आहे उन सुईअ सां पूरी बादशाही बि मां न पाड़ियां, माना भेंट जेका बादशाहीअ जी कयां सुईअ सां, त सुई अञा बादशाहीअ खां मथे करार ॾियां। छो त लतीफ़ साईं चए थो त छाजे करे सुईअ खे मां बादशाहीअ खां वधीक करार ॾियां, इन जे करे जो ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण। यानी सुईअ जो कमाल इहो आहे, सुईअ में क़ुर्बानीअ जो फ़लसफ़ो इहो समायल आहे त सुई पंहिंजो पाण खे त नंगो रखे थी, उघाड़ो रखे थी, पर हीअ ॿियनि खे ढकण जो कमु करे थी, ॿियनि जो अंग ढकण जी कोशिशि करे थी। यानी हीअ पंहिंजो पाण खे त कमु नथी अचे, पर हीअ ॿियनि खे कमु अचे थी, ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण। यानी सुईअ वटि क़ुर्बानीअ जो फ़लसफ़ो, सुईअ जी तमसील मां लतीफ़ साईं कढे पियो त उहे माण्हू जेके ॿियनि जे लाइ क़ुर्बानी ॾियनि था ऐं ॿियनि जे लाइ कुझु कनि था, उहे ई बेसिकली कमाल आहिनि। उहे शयूं जेके ॿियनि जे लाइ कमु अचनि थियूं उहे ई कमाल आहिनि। यानी पाछाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण, ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। इब्र यानी इहा सुई। इहो पुछी सघनि था त लतीफ़ साईं सुईअ खे कहिड़नि सुईअ जो ज़िक्र कहिड़े शहर में कयो आहे, ऐं इहो बि चई सघनि था त सुईअ खे लतीफ़ साईं ॿियो कहिड़े नाले सां सॾियो आहे। पोइ तव्हां चवंदो इब्र जे औसाफ़ खे, इब्र जी ख़ासियत खे, औसाफ़ माना ख़ासियत। वरी हिकिड़ो शेर चवंदा, तव्हांखे चवंदा बाबा हिकिड़ो शेर आहे त अञा तूं अवाट वाटां पासे वेसरी, इनखे थोरो मुकमिल त कयो। तव्हां चवंदो साईं अञा तूं अवाट वाटां पासे वेसरी, सुही थी स्वाट त मंझां दिलि दग लही। वरी तव्हां खां इहो सवाल पुछी सघनि था त बाबा हीअ अवाट आहे छा। सवाल आहे त हीअ अवाट आहे छा, त तव्हां चई सघो था साईं माना न, वाट माना रस्तो। माना लतीफ़ साईं चवे थो ससुईअ खे त अञा तूं अवाट वाटां पासे वेसरी, अञा तूं वाट खां भुलियल आहीं, अञा तूं परे आहीं, अञा तूं दग नथी लहे पई, अञा थोरो परे आहे, अञा वेझो थी वाट खे। वरी तव्हां खां पुछंदा त बाबा स्वाट जी छा मक़सदु आहे, इहो छा आहे स्वाट। तव्हां चवंदसि सु माना सुठी ऐं वाट माना वाट, सही वाट, सिधी वाट। माना लतीफ़ साईं चवे थो त अञा तूं अवाट वाटां पासे वेसरी, सुही थी स्वाट त मंझां दिलि दग लही। यानी पंहिंजे रस्ते ते अचु, असुल ॻाल्हि ते अचु, असुल मक़सद खे वठि, असुल मक़सद खे पकड़, त जीअं तूं पंहिंजे दिलि मां ई पंहिंजो दग लही। यानी तुंहिंजे मसइले जो हल, तुंहिंजे रस्ते जो हल तुंहिंजे दिलि में ई मौजूदु आहे। बसि थोरो पंहिंजे सोच खे तब्दील करे पंहिंजे असुल रस्ते ते अचु। अञा तूं अवाट वाटां पासे वेसरी, सुही थी स्वाट मंझां दिलि दग लहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो इंटरव्यू जो सिलसिलो जारी आहे। तव्हां खां पुछनि था पिया त बाबा टंडो ठोड़ो जो नालो खणण सां तव्हांजे ज़हन में कहिड़ी शख़्सियत जो ज़िक्र अचे थो पियो। तव्हां चवंदो साईं मिर्ज़ा कलीच बेग जो। तव्हां खां वरी पुछनि था त बाबा हीअ टंडा आहिनि छा, टंडो छा आहे। हिकिड़ो अहम सवाल आहे, इहो पुछियो बि वेंदो आहे, अॻु में पुछियो बि वियो आहे इंटरव्यूज़ में, त इनजे करे मां हिनखे वधायां थो पियो। तव्हां चवंदो साईं टंडा जेके आहिनि बुनियादी तौर ते टंडो चइबो आहे वेढ़े खे, इलाइक़े खे, ऐं हीअ जेको आहे टंडा मीरनि जे दौर में आबाद थिया। इहो पुछंदा आहिनि त कहिड़े दौर में आबाद थिया, तव्हां चवंदो मीरनि जे दौर में। इहो पुछंदा आहिनि त कंहिं कया, तव्हां चवंदो साईं मीरनि जा फ़ौजी हूंदा हुआ, उन्हनि खे मीरनि हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा इलाइक़ा ॾेई छॾिया ऐं उन्हनि वञी उन्हनि खे आबाद कयो। ऐं इहे ईअं सम्झो त हिकिड़ियूं नंढड़ियूं फ़ौजी छावणियूं हूंदियूं हुयूं मीरनि जे फ़ौजनि जूं, उन में इहे रहंदा हुआ, उन जूं फैमिलीज़ रहंदियूं हुयूं, उन में हथियार बारूद संभाले रखंदा हुआ, ऐं अहिड़े तरीक़े सां इहे टंडा आबाद थिया। तव्हांखे चवंदा बाबा कहिड़ा सिंध में टंडा थिया आहिनि,
टंडा कहिड़ा आहिनि नाला त खणो उन्हनि जा। तव्हां नालो खणी सघो था टंडो अलायार, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो गुलाम अली, टंडो गुलाम हैदर, टंडो बस्ती ख़ान। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां बेशुमार टंडो हैदर, हैदराबाद में टंडो हैदर, टंडो ठोड़ो, अहिड़े तरीक़े सां इहे नाला तव्हां खणंदव ऐं तव्हां पंहिंजी अंडरस्टैंडिंग उन्हनि सां शेयर कंदव, यानी टंडा कहिड़ा कीअं। अहिड़े तरीक़े सां बेशुमार सवालनि मां सवाल निकिरंदा आहिनि ऐं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि। इहे सवाल तव्हां खां पुछी सघनि था। सो उमेदु आहे त असांजे हिन प्रोग्राम मां बि तव्हांखे इस्तफ़ादो थींदो। यकीननि तव्हांजो ख़्यालु इन्हनि पासे वियो हूंदो जिन पासे मां तव्हांजे ख़्याल खे वठी वञणु चाहियां थो पियो। इंटरव्यू आहे, इंटरव्यू में का ख़बर न पवंदी आहे त एक्सपर्ट केरु आहे, एक्सपर्ट जो मिज़ाज कहिड़ो आहे, इंटरव्यू बोर्ड में जेके माण्हू वेठा आहिनि उहे छा था सोचनि पिया, तव्हां खां अॻु कहिड़ा उमेदवार इंटरव्यू ॾेई विया आहिनि त उन्हनि खां कहिड़ा सवाल पुछिया विया आहिनि, उन्हनि कहिड़नि सवालनि जो जवाबु ठीकु ॾिनो आहे, कहिड़नि जो न ॾिनो आहे। इहा सॼी अंडरस्टैंडिंग इंटरव्यू कमेटी बोर्ड जे मेंबर्स खे हुजे थी ऐं उन जे आधार ते कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त तव्हां खां अॻु को इंटरव्यू ॾेई वियो हुजे, उन कुझु सवालनि जा जवाब न ॾिना हुजनि, उतां खां तव्हांखे स्टार्ट कनि। इहो बि थी सघे थो त उन्हनि जिन सवालनि जा जवाब ॾिना आहिनि उतां खां तव्हांखे स्टार्ट कनि। इहो बि कभी इम्कान आहे त बिल्कुलु नए अंदाज़ सां तव्हां खां शुरू कनि। सो ही त इंटरव्यू कमेटी वक़्तु जेके ही इंटरव्यू जो टाइम आहे 4-5 मिंट, उन्हनि में ई तय थींदो आहे त उमेदवार कहिड़े पासे थो वञे, उमेदवार छा थो सोचे, ख़ुदि इंटरव्यू वठंदड़ छा पियो सोचे। सो उमेदु आहे त असां ही जेके नंढी नंढी मालूमात तव्हांखे ॾियूं था, इन मां तव्हांखे ज़रूरु इस्तफ़ादो थींदो। यकीननि इल्मु समुंड आहे ऐं मां इहा कतई बि दावा कॾहिं बि न कई आहे त मां हिन समुंड खे कूज़े में बंदि करे ऐं तव्हांजे आॾो खणी आयो आहियां। मां कोशिशि कई आहे ऐं यकीननि कोशिशि कामयाबीअ जी कुंजी आहे ऐं ताड़ी हिकु हथ सां बि न वॼंदी आहे, ॿिनी हथनि सां वॼंदी आहे। मां जेका ॻाल्हि कयां पियो उन ॻाल्हि खे अॻिते वठी वञणु वरी तव्हांजो कमु आहे, उन ॻाल्हि खे डिटेल में पढ़णु तव्हांजो कमु आहे, उन ॻाल्हि ते रिसर्च करे उन मां वरी नवां ख़्याल खणणु वरी तव्हांजो कमु आहे। सो उमेदु आहे त हीउ सिलसिलो जारी रहंदो। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए मौज़ूअ सां ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। जॾहिं पेर तेॾां ख़ैर।